नाजरीन, अवामी न्यूज़ में खबर न्यूज़ सिलसिलो जारी है। वहाँ के न्यूज़ हैदराबाद का खबर ॾींदालूं तो सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा तारीख़ी कब्रिस्तान मियाँ छठो काका ऐं ॻोठ खुदाबख्श काका कोची दुबई में रहंदड़ काका बिरादरी जे मोज़ी शख़्स मरहूम इस्माइल काका जे पेरनि सां उज़ुर ख्वाही कई। MNA मखदूम जमील ज़मा मरहूम इस्माइल काका जे पुटनि हमूदी काका, ख़ालिद काका, राशिद काका, सुलेमान काका ऐं भाउ नज़ीर काका सां ताज़ियत कई। उन खां अॻु मखदूम जमील ज़मा मियाँ छठो काका कब्रिस्तान में मरहूम इस्माइल काका जी क़बर ते गुलनि जी चादर चाढ़े फातिहा ख़्वानी पिणु कई। बाद में मखदूम जमील ज़मा अज़ीम बुज़ुर्ग मियाँ छठो काका जी मज़ार ते बि फातिहा पढ़ी, जंहिं बाद रईस इस्माइल काका कब्रिस्तान जी तारीख़ मुतलिक़ क़िबला मखदूम जमील ज़मा खे आगाह कयो। सरवरी जमात जे रूहानी पेशवा मखदूम जमील ज़मा चयो त मियाँ छठो काका अज़ीम बुज़ुर्ग ऐं हज़रत मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जिन सां तमामु वेझड़ाइप रहंदड़ मुरीद हो। काका बिरादरी जो मखदूम सरवर नूह रहमतुल्लाह अलैह जी दरगाह सां पुराणो तालुक़ आहे, जेको वक़्तु गुज़रण सां वधीक मज़बूत थी रहियो आहे। इन चयो त मियाँ छठो दरगाह ऐं कब्रिस्तान जो कमु थियणु घुरिजे। इन हवाले सां दरगाह ऐं कब्रिस्तान जे तारीख़ तोड़े मसइलनि बाबति लिखत में आगाह कयो वञे त जीअं कब्रिस्तान जी चौदीवारी, दरगाह जी तइमीर समेत ॿिया मसइला हल कया वञनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।